नाज़रीन, टंडो मोहम्मद खान में तेज़ रफ्तार मज़दा जी टक्कर में पीरसन फोत थी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे न्याज़ ख़ास केली। जी न्याज़, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, टंडो मोहम्मद खान में अॼु हिकु इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें सीशन कोर्ट रोड ते हिकु तेज़ रफ़्तार मज़दा गाॾी जेका हद खां वधीक स्पीड में हुई, तंहिं रोड तां गुज़रंदड़ हिकु बुज़ुर्ग वाटड़ू मोहम्मद मल्ला खे ज़ोरदार टक्कर हणी खेसि सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। मोहम्मद मल्ला, जेको टंडो साईंदास जो रवासी हो, सो सख़्तु ज़ख़्मनि जे करे मौक़े ते ई दम ॾेई वेठो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन हादसे जी शिदत एतिरी हुई जो मज़दा गाॾी बुज़ुर्ग खे चीपाटण खां पोइ बिजली जे खंभे सां वञी टकराई, पोइ रोड ते कल्टी थी आहे। हिन ख़तरनाक सूरत मां हैरत जी ॻाल्हि इहा बि आहे त मज़दा ड्राइवर पाण खे महफ़ूज़ बणाए फरार थी वियो आहे, जॾहिं त हिन वक़्तु सूरत इहा बि आहे त बिजली जो थंभो ख़तरनाक हद ताईं उखड़ी वियो आहे ऐं कंहिं बि वक़्तु वॾो हादसो थी सघे थो। हादसे खां पोइ बी सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि ते पहुची लाश खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जी न्याज़, तव्हांजी महिरबानी।